अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं अली हसन अब्बासी। किताब आहे को लखपत जो कैदी भाङो ॿियो, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो। किस्त 44, 3/11/1982 ईस्वी शाम। सॼो ॾींहुं बिस्तरे में दाख़िल रहियुसि, पर राति निंड ख़िलाफ़ ई तवको अची वई। ज़ुकाम फ़िलहाल कोन थियो, पर अञा बि डपु अथमि। जंग ऐं नवाए वक़्त खे ॼणो चटे छॾियुमि। अदबी सिफ़ा पढ़ियमि। दिलि में फ़ैसिलो कयुमि त जॾहिं बि मौक़ो मिलियो त उर्दू अदब ऐं तनक़ीद जो नए सिर ॻूढ़ो मुतालियो करे उन्हनि बाबति पंहिंजी ॼाण ऐं परख खे अप टू डेट कंदुसि, ऐं पोइ जे थी सघियो त कुझु उर्दूअ में बि लिखिबो। हिननि मां जेके रुजत परस्त ऐं ख़ासि करे ज़वाली रुजत परस्त आहिनि ऐं मौत, मायूसी ऐं मुंझारे जा पैगाम्बर थिया बीठा आहिनि, तन जी जाइलाना आकड़ ऐं टरड़ पाई मूर नथी वणेमि। पर जॾहिं वियनि वाहूं तॾहिं फिरी थिया फ़क़ीर। केॾांहुं मरियम जो, केॾांहुं टंडो अल यार, केॾांहुं उर्दूअ ॿोलीअ जी यानी मगर चूंके चुनाचे, ऐं केॾांहुं असांजा बादशाह पीरा वारा कादरी डंडा, पर धणी सभु सवली कंदो। मुसफ़ीअ जो हिकिड़ो शेर पढ़ियुमि ऐं फ़नी लिहाज़ खां अणसिधीअ तरह ॻाल्हि करणु, वॾी ॻाल्हि खे घटाए थोरी करे बयानु करणु ऐं अहिड़ीअ रीति उन जे असर खे अॻे खां घणो वधाइण जे ख़्याल खां वणियुमि। मुसफ़ी हम तो समझे थे कि होगा कोई ज़ख्म, तेरे दिल में तो बड़ा काम रफ़ू का निकला। सोचां थो त सिंधी शाइरनि खे अॻूणनि तोड़े हाणो कनि। सिंधी शाइरनि खां सिखण सां गॾु उर्दू, हिंदी, फ़ारसी, अरबी, संस्कृत, अंग्रेज़ी ऐं ॿियनि ॿोलियुनि जी क़दीम जदीद शाइरनि खां बि महिनत ऐं संजीदगीअ सां सिखणु घुरिजे। आलमी शाइरी ऐं अदब, इल्मु ऐं साइंस जे अज़ीम शाही वहकरनि खां परे रहिबो त गंदे पाणीअ जो दुॿो ठही पवंदो। पोइ थींदो मन तेरा काज़ी बगोयम, तू मेरा हाजी बगो। आउं तोखे काज़ी सॾे तुंहिंजूं तारीफ़ूं करियां, ऐं तूं वरी मूंखे हाजी सॾे मूंखे पढ़ाए। 4/11/1982 ईस्वी। तूं याद वरी आए, तूं याद वरी आए, तूं याद वरी आए, तूं याद वरी आए। शार्ट व्यू ते अलाए कहिड़ी स्टेशन तां मजबी कज़लबाज़ जो आवाज़ पियो अचे। चपड़नि जे किनारनि ते ॼण बाहि ॿरी आई। आवाज़ कंहिं महिल ॿुॾियो वञे, कंहिं महिल वरियो तरियो अचे। हाणे सफ़ा ॿुॾी वियो। रेडियो ज़ाब्ते ऐं जमहूरी मर्कज़ियत जो नालो बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। छुड़वा ॻाहे जॾहिं मर्ज़ी पवंदसि ॿुधाईंदो, न त न। 7 ख़त मिलिया सेंसर खां पोइ, के 1.5 महीने जा आहिनि, के 2 महीननि खां मथे जा। अदी मुसरत, सूंहं, नईम, अयाज़, ज़रीना। सिंध जे हिकिड़े जेल जी फांसी घाट में सज़ाए मौत जे हिकिड़े कैदी दोस्त ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा भाउ जा आहिनि। 7/11/1982 ईस्वी। कल्ह शाम ओचितो मुलाक़ात जो सॾु थियो। ख़ुशि थियुसि। सम्झुमि त परवेज़ आयो आहे। हाणे टीवी जा 2 महीननि खां खरी पई आहे, तंहिंजो बिलो थींदो। वञी ॾिसां त परवेज़ त आहे, पर ॿिया अजीब ग़रीब माण्हू वेठा आहिनि। सलीम, असलम, अयाज़, पिद्दू, सूंहं, अमरता। ॾाढो ख़ुशि थियुसि। सभिनी सां वारे वारे सां हाली अवाली थियुसि। ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधमि। हिकिड़े मज़मून जे इशात जो ॿुधमि। कुझु घुर्बल किताब आंदा हुआऊं, ॾुकड़ बि जाम थी विया। 200 अयाज़ ॾिना, 200 असलम। जुमशाहीअ वारी जाइ बाबति ज़िक्र अलबत मज़ो कुझु ख़राबु कयो, पर मजमूई तरह ॾाढा मज़ा थी विया। अयाज़ लतीफ़ हिकिड़ो ख़त बि ॾिनो। असलम ठीकु थिए लॻो। सलीम जी सिहत एॾी ठीकु कान थिए ॾिठी। मुंहिंजी अखियुनि जे ठीकु न हुअण जा तज़किरा थिया। असलम चयो त जेकी किताब खपंदा से ॾींदासूं, मतिलबु त हमरा तयारु थिए ॾिठो। पिदू अॻे जी उबतड़ कुझु धीमी थिए लॻी। संदसि कसर सूंहं पूरी करे छॾी। छोरी का आहे छा? अहिड़ो ॿारु थियो ई कोन। बलोच सिंधी ॿिसर नस्ल जी आहे, उन करे वधीक ज़हीन त थियणु खपे, पर हीअ त सभिनी जी वॾी माइट थियो वेठी आहे। हिकु लहज़ो बि आराम कोन होसि। बाफ़ज़ीलत सम्झ, वॾियूं माइटियाणियूं ख़बरूं। हीअ पंहिंजनि माइटनि खे त छा, ॾाॾेस खे बि बाज़ार में विकिणी ईंदी। ॾाढो ख़ुशि थियुसि। पिदू, सूंहं, अमरता ऐं असलम हिते पहिरियों दफ़ो आया हुआ।
पहिरीं किताब ॾिठमि, वापसि अची पोइ अयाज़ जो ख़तु पढ़ियुमि। लतीफ़ा वारी किताब लाइ कल्ह खां वरी नोट पियो वठां। जीएम साहिब जो किताब जीअं ॾिठो आहे मूं पढ़ियुमि ऐं खेसि संदसि ज़हनी जुरत ऐं जाखोड़ ते दाद ॾिनुमि। हिते पंजाब में हेॾा सारा मुड़ुस आहिनि, पर तरक़ी पसंदि सियासतदाननि में अहिड़ो कोन थियो जो हिन मौज़ूअ ते अमली मैदान में सरकारी रुजत परस फ़लसफ़े खे अहिड़ी दलेरी ऐं ॾाहप सां चैलेंज करे। संदसि मुतालियो ऐं नुक़्ता नज़र ज़ाहिर आहे तबक़ाती सबबनि करे हिकु ख़ासि हद अंदरि महदूद आहे, पर जंहिं हद ताईं हले थो सो तमामु काराइतो आहे ऐं हीउ किताबु वॾो काराइतो इल्मी कारनामो आहे। डॉक्टर बलोच जो सिंधी ॿोली ऐं अदब जी मुख़्तसिर तारीख़ ग़ैर तनक़ीदी नमूने ऐं सरसरी तरह नज़र मां कढियुमि, भलो कमु आहे। तफ़सीली मुतालियो कबो। अॻे ॾाढी कोशिशि कयमि त जीअं ॾिठो आहे मूं जो उर्दू तर्जुमो मिले जो हिते हमराहनि खे पढ़ायां। हिते यारनि ते मूं जीएम सैद जी जमहूरी इल्मी पासे बाबति काफ़ी तबलीग कई आहे ऐं मंझंदि शौक़ु पैदा कयुमि त संदसि किताब पढ़नि तनक़ीदी नमूने, पर पढ़नि ज़रूरु। जीएम सैद जी 1966 ईस्वीअ ताईं जी सियासत जी मुस्बत पासनि ते बि काफ़ी तफ़सीली लेक्चर ॾिना अथमि। उन्हनि खे जेके थोरो थोरो अरसो साण में गॾु रही विया खेनि चयुमि त रुॻो अलहदगी पसंदीअ जा नारा हणी नज़रियाती इख़्तिलाफ़नि खे वधाए वण करे उन जे आड़ में क़ौमी मसइले जी हेॾी सॼी ॻाल्हि ऐं हेॾी सॼी नुक़्ता नज़र खे पर पुठि नज़र अंदाज़ ऐं रद्द नथो करे सघिजे। उहा जहालत थींदी कुझु असरु थियो। ज़ाहिर आहे असां अवामी तरीक़े वारनि जो शाह साहिब जे नुक़्ता नज़र सां इख़्तिलाफ़ी मौक़िफ़ पंहिंजी समूरी वुसअत गहराई ऐं मज़बूतीअ सां क़ाइमु आहे, बल्कि हर साल हर वाक़ियो असांजे मौक़िफ़ खे वधीक सही साबित करे असांखे उन ते वधीक मुहकम थो बणाए। राति 9 बजा सॼो वक़्तु अयाज़ लतीफ़ बाबति सोचींदो रहियुसि संदसि ख़त जे हवाले सां। 8/11/1982 ईस्वी राति। अखियूं ठीकु नथियूं थियनि। अॼु नए डॉक्टर खे घुरायमि, वेठो कोन, पेर भर बीठो, चए तकिड़ो आहियां, वरी ईंदुसि, चयईं उहा ई दवा 3 दफ़ा विझंदो कर, हिकिड़ी ॿी बि मोकिलींदुसि, ऐं तकलीफ़ सुरां फ़क़ति हिकिड़ो दफ़ो विझंदो आहियां, अखियूं बि हक़ ते नथियूं ठीकु थियनि। दवा मोकिलियाई, तबियत ख़राबु कान्हे त सफ़ा ठीकु बि कान्हे, उन करे अॼु चांवर तयारु करायमि, उन जो फ़ाइदो पियो। आईंदा हफ़्ते में 2 दफ़ा चांवर तयारु करणु ऐं रोज़ानो 2 पहरनि जो कुझु चांवर रधण लाइ ज़फ़र खे चयो अथमि। अॼु घणनि सालनि खां पोइ संस्कृत अदब सां वरी दुआ सलाम थी। सॼो ॾींहुं मैकडोनल्ड जे संस्कृत अदब जी तारीख़ में ॿुॾो पियो हुउसि। घणो मज़ो आयो, घणो अॻु पढ़ियल हुई, हिन दफ़े वधीक मज़ो ॾिनई। आर्या हिंदुस्तान में 3000 वरे अॻु अचणु शुरू थिया। मूं हुन जे दड़े ऐं हड़प्पा जी तहज़ीबुनि वारनि दरावड़नि खे मारे कुटे ॾखण हिंदुस्तान ऐं सैलून वग़ैरह ॾांहुं भॼाए पाण सरहद पंजाब ऐं सिंध जा मालिक थी वेठा। जीअं अक्सर थींदो आहे, फातिह खे मफ़तूह जी तहज़ीब फ़तेह कयो। आर्यनि दरावड़नि जे मज़हबनि ऐं सकाफ़त मां कई ॻाल्हियूं पंहिंजे मज़हब ऐं सकाफ़त में शामिलु कयूं। ॿियनि देवताउनि ऐं देवियुनि सां गॾु सिंधू देवी ऐं ढब पाण वारे ढब देवता खे पूॼणु शुरू कयाऊं। चवनि था त कृष्ण मुरारी बि दरावड़नि जो देवता हो। असां वारो आशिक मिज़ाज धरड़ा दरावण देवता हो। बाक़ी महाभारत वारो अर्जुन जेको सलाहकार सख़्तु दिलि दाना आलिम कृष्ण, उहो आर्यन जो तस्वर आहे। ॿियूं बि कई देवियुनि देवताउनि दरावड़नि खां वरिताऊं। 500 साल सरहद पंजाब ऐं सिंध में रही आर्यन पंहिंजो हेडक्वार्टर 3000 साल अॻु सिंधू नदीअ जे वादीअ मां गंगा ऐं जमुना जे वादीअ ॾांहुं मुंतक़िल कयो। सदन चइनि बुनियादी खां बुनियादी पाक मज़हबी किताबनि मां ऋग्वेद सिंधूअ जे वादीअ में रहण वारे अरसे में जुड़ियो। बाक़ी यजुर्वेद, अथर्ववेद ऐं सामवेद गंगा जमुना जे वादियुनि में वजूद में आया। ऋग्वेद में दुआउनि जे रूप में के ख़ूबसूरत गीत आहिनि। अपनिषदनि ऐं ॿियनि मज़हबी किताबनि खां पोइ महाभारत ऐं रामायण जा मंज़ूम मज़हबी दास्तान लिखिया विया। उन्हनि जे काफ़ी हिसनि में ख़ूबसूरत शाइरी आहे, छो त हिंदू मज़हब में मुहबत मज़हब जो हिसो आहे। यूनानियुनि वांगुरु हिननि जे मज़हबी देवमाला ऐं देवियुनि ऐं देवताउनि जो प्यारु, रुसणु, परचणु, विछड़जणु ऐं वेर वठणु वग़ैरह सभु कुझु आहे। उन्हनि वॾनि दास्ताननि मां हर हिक में कई किसा आहिनि।
अॻिते हली उन्हनि मां के किसा खणी उन्हनि ते मंज़ूम दास्तान लिखिया विया। पहिरीं आम माण्हुनि तरफ़ां, पोइ शाही दरबारियुनि जे शाइरनि तरफ़ां। चवनि था त महाभारत ऐं रामायण अॼु खां अटकल 2500 वरिया अॻु लिखिया विया, यानी आर्यन जे हिंदुस्तान में अचण खां 1000 वरिया पोइ ऐं सिंध जे वादी छॾण खां 500 साल पोइ। महाभारत वारे पाइडोन जे द्रौपदीअ खे असांजे सिंधुअ जो राजा जयद्रथ भॼाए वियो ऐं वॾी लड़ाई लॻी। जयद्रथ जी फतेह थियण वारी हुई त करामतूं करे मुड़ुस खे हारायऊं। मतिलबु त ॿाहूं खणण वारो सिंधियुनि जो पुराणो धंधो तन ॾींहंनि ते बि चालू हो। नल दमयंतीअ वारो मशहूरु मारूफ़ किस्सो बि महाभारत मां वरितल आहे। शकुंतला बि महाभारत जो हिकिड़ो किस्सो हो, जंहिंखे खणी कालीदास आलमी अदब जो ज़मीन आसमान हिकु करे छॾियो। दरबारी शाइरनि तरफ़ां लिखियल मज़हबी सूर्यनि जे दास्ताननि खे काव्या चवनि। पहिरियों वॾो काव्या लिखंदड़ अशोघोष हो, जो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी वफ़ात खां पोइ वारी पहिरीं सदीअ में हो। कालीदास 2 काव्या जा मंज़ूम दास्तान लिखिया। हू 5वीं सदी ईसवीअ जी शुरूआत में थी गुज़रियो आहे, यानी इस्लाम जे दौर शुरू थियण खां अटकल 150 साल अॻु। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 570 ईस्वीअ में ॼावा हुआ। उहे दास्तान हुआ रघुवंशा ऐं कुमारा संभावा। पहिरियों सरीराम जे वॾनि बाबति आहे ऐं ॿियो हिमालय जे धीअ पार्वतीअ ऐं शिव देवता जे इश्क जो दास्तान आहे। भर्तरी हरीअ वफ़ात 651, भारोई अटकल 634 धारे जहिड़ो हो ऐं रत्नाकारा कश्मीरी 9 सदी। माघा 9 सदीअ जो, कविराज 800 ईस्वी में, श्रीहर्ष 12 सदीअ जो पोयों अधु काव्या लिखिया। उन्हनि जे लिखियल दास्ताननि खे महाकाव्या या अज़ीम दास्तान लेखींदा आहिनि। पद्मा गुप्ता 1000 ईस्वी धारे मालवाजी जे राजा सिंधु राजा जी सूर्याईअ जो दास्तान लिखियो आहे। संस्कृत जे ख़ालिस इश्किया शाइरी बि आला दर्जे जी आहे। उहा 400 ईस्वीअ खां 1100 ईस्वीअ जे विच में 7 सदियुनि में लिखी वई आहे। हूअं त अॼु ताईं बि पई लिखिजे। संस्कृत जे मुहबत जी शाइरीअ जा अज़ीम तरीन नाला आहिनि कालीदास, भर्तृहरि, अमूरो ऐं जयदेव। कालीदास नीम मज़हबी शाइरी बि कई, ख़ालिस इश्किया शाइरी बि कई ऐं दुनिया जी अज़ीम तरीन नाटकनि मां 3 नाटक बि लिखिया आहिनि। मुहबत बाबति संदसि 2 नज़्म लाफ़ानी आहिनि, मेघदूत, कासिद बादल ऐं रतो सामारा, मौसमनि जो चकर। भर्तृहरि वफ़ात 651 ईस्वी, संस्कृत अदब जी रंगीन तरीन ऐं सभ खां घणतरफ़ी शख़्सियत आहे। 7 दफ़ा दुनिया तर्क करे मड़ीअ में दाख़िल थियो ऐं 7 ई दफ़ा वरी दुनिया ॾांहुं मोटी आयो। साॻिए वक़्तु हिकिड़ो बेमिसाल ग्रामरदान, फ़ैलसोफ़ ऐं अज़ीम शाइर हो। खफ़्ती अहिड़ो जो ग्रामर जा के उसूल सम्झाइण लाइ हिकिड़ो ख़ासि दास्तान मंज़ूम कयईं। शनगारा शातकार संदसि मुहबत जे शेरनि जो किताबु आहे। जॾहिं बहार अची वञे, जॾहिं हवा अंबनि जे ॿूर जी ख़ुशबू सां मदहोश हुजे ऐं माखीअ जूं मखियूं माखीअ सां सरशार थी भूं भूं करे रहियूं हुजनि, तॾहिं केरु आहे जंहिंजे दिलि में मुहबत करण जी ख़्वाहिश कर मोड़ी न थिए। ॿिए हंधि चवे थो, ए आलिम, ए फाज़िल, ए दुनिया खे तर्क करण जूं नसीहतूं ॾियण वारा, उहे वाइज़ भली कर, पर पहिरियां ई हेॾां हिननि कंवल जे गुल जहिड़नि अखियुनि वारनि महबूबान ॾांहुं ॾिस, पोइ ॿुधाए त उहे तुंहिंजा वाइज़ ठली बकवास खां सवाइ ॿियो छा आहे। हुन जूं रोशन अखियूं भले चुल्ह में टांडे जा शोला पिया भड़कनि या भले बती पई ॿरे, भले तारा पिया टिमकनि या चंड पियो चमके, या भले खणी ख़ुदि सिज मथां बीठो लाटूं करे, पर जे हू ऐं संदसि रोशन अखियूं नाहिनि त मूं लाइ सॼो जहान ऊंदाहो आहे। धाड़ेल मुसाफ़िर होशियार थिजांइ, पंहिंजे ख़्याल खे उन ई ॿेले में, औरत जे सूंहं जे ॿेले में मतां रुलण ॾींहुं, छो त उन ॿेले में हिकिड़ो धाड़ेल हमिलो करण लाइ तयारु थियो लिखो वेठो आहे, मुहबत जो देवता। अहिड़े माण्हूअ सां प्यारु कीअं कजे
जे यादि थो करियांसि त दिलि में दर्द जी सूट थी उभिरे, जे ॾिसांसि थो त चरियो थियो थो पवां, जे हथु लायांसि थो त हवास चकराइजो था वञनि। ख़ुदा जे वास्ते ॿुधायो अहिड़े माण्हूअ सां प्यारु कीअं कजे। मुंहिंजा पंहिंजा मिट, ही मुंहिंजो पंहिंजो आहे, ही धारियो आहे, ही तंग नज़र ख़सीस माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। ही मुंहिंजो पंहिंजो आहे, ही धारियो आहे, इहे तंग नज़र ख़सीस माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। आला ज़हनियत वारो इंसान उहो जेको सोचे सॼे जहान जा इंसान मुंहिंजा पंहिंजा मिट आहिनि। इक़बाल संदसि हिकिड़े शेर जो उर्दूअ में ही तर्जुमो कयो आहे, फूल के पत्ते से कट सकता है हीरे का जिगर, मर्दे नादा पे कलाम नरम और नाज़िक बेअसर। अमारो ऐं जयदेव जा मिसाल ॾियण जी गुंजाइश कान्हे का। अमारो आशिकनि जे सभिनी मूडनि, नाउमेदी, कावड़, परस्तिश वग़ैरह जे चिटसाली करण में माहिर हो। हू रुसण ऐं परचण जे मुख़्तलिफ़ ॾाकनि जे तस्वीर करण जो बादशाह हो। बंगाली जयदेव कृष्ण ऐं राधा जी मोहबत जो दास्तान गीता गोविंदा लिखियो आहे। उन में जिन्सी मोहबत जो अखियुनि ॾिठो अहवाल ऐं गोयार नग कमेंट्री ॾिनी अथसि, पर माण्हूअ ते असरु जिनसियत जो घटि, मोहबत जे आला तरीन जज़्बनि जो वधीक पवंदो। उहो ई संदसि कमाल आहे। आलमी अदब में उन ॻाल्हि में गीता गोविंदा जो को बि ॿियो मिसाल कोन्हे। हू जेको उन जो अंग्रेज़ी तर्जुमो घणो ज़मानो अॻु पढ़ियो, उन जो नालो हो सांग ऑफ सांग्स, नगमनि जो बि नगमो, यानी नगमनि जो बादशाह नगमो। आहे बि अहिड़ो, घटि ॿिया बि कोन हुआ। हिकिड़े संस्कृत शाइर जो शेर आहे, बेख़बरी न ॾेखार ए अशोका जा वण, मुंहिंजी महबूबा का ॾिठई, हवा में पंहिंजो कंध धूणे, कूड़ी बेख़बरी न ज़ाहिर कर। जे हितां लंघींदी हुन जे पेर तोखे न छुयो हुजे हा, त हीअं गुलनि सां झिंझियो भला कीअं पियो हुजे हा। 11वीं सदी जी कश्मीरी शाइर बलहाना जे कंहिं राजकुमारीअ सां अखि लड़ी वई, आख़िर पकिड़िजी पिया ऐं हमराह खे मौत जी सज़ा ॿुधाए क़ैद कयो वियो। मौत खां अॻु 50 बंदनि जो संस्कृत नज़म लिखियाई। हर बंद जी शुरूआत जे अखर साॻिया हुआ, हींअर बि यादि अथमि। पोइ मोहबत जूं यादगिरियूं बयानु कयल हुयूं। चवनि था त राजकुमारीअ जो पीउ राजा नज़म पढ़ी ऐं उन में मोहबत जी एॾी अथाह गहराई ॾिसी ॿुॾी वियो। आख़िर हमराह खे मौत जी सज़ा बि माफ़ कयाई त साॻी बांह बि संदसि हवाले कयाई। इहे धंधा बि हलंदा हुआ। हमराह जो उन नज़म जो नालो आहे चोरा पंज शेका, चोर जा 50 बंद, चोर त हो। संस्कृत ड्रामे में बि ज़ात पात जे कोड़ क़ाइमु हुई। ड्रामानंदर फ़क़ति शुरफ़ा संस्कृत ॻाल्हाईंदा हुआ, ॿिया ॿियूं घटि ॿोलियूं ॻाल्हाईंदा हुआ। मसलन संस्कृत फ़क़ति हीरा, बादशाह, ब्राह्मण ऐं अमीर ॻाल्हाईंदा हुआ। औरतूं ऐं ॿिया आम माण्हू प्राकृत या ग़ैर संस्कृत ॿोलियूं ॻाल्हाईंदा हुआ। पर प्राकृत में बि फ़र्क़ु हो। मसलन मंज़ूम डायलॉग में आला तबिके जे औरतुनि जो पार्ट अदा कंदड़ अदाकाराऊं महाराष्ट्रीय में डायलॉग ॻाल्हाईंदियूं हुयूं। नसर में ॻाल्हि हूंदी हुई त उहे तोड़े ॿार ऐं बहितर तबिके जा नौकर शोरासीनी ॿोली ॻाल्हाईंदा हुआ, यानी पंजाबी ऐं हिंदी। शाही महल जा मुलाज़िम मगधी यानी बिहारी, मराठी ऐं बंगाली ॻाल्हाईंदा हुआ। बदमाश ऐं ज्वारीअ जो पार्ट कंदड़ अवांती या राजस्थानी ॻाल्हाईंदा हुआ। धराड़ जो पार्ट अदा कंदड़ अभेरी ॻाल्हाईंदा हुआ। कोयला तयारु कंदड़ पिशाची ॻाल्हाईंदा हुआ। सभिनी खां जेके घटि में चट हुआ, यानी मीलछ, शूदर वग़ैरह, तन जो पार्ट कंदड़नि खां अपभृनशा में ॻाल्हायो वेंदो हो। अपभृनश बल्कि वराचड अपभृनश कंहिंखे चवंदा हुआ? चवनि था त उहे ॿोलियूं ख़ैरनि सां हुयूं, सिंधी, सराइकी ऐं कश्मीरी। यानी सिंधियुनि सां ज़ुल्म असुल खां आहे। संस्कृत वारनि जी बि साण दुश्मनी
जेकी लॻे सो काणी अख में संस्कृत जो बहितरीन ड्रामो दुनिया जी ऊचे में ऊचे मयार जो हो। आला तरीन ड्रामनि में कालीदास जा ड्रामा शकुंतला, विक्रम अरोसी ऐं मालावेक, अग्निमित्रा शामिल आहिनि। तंहिंखां पोइ राजा शूदरका ॾांहुं मनसूब कयल ऐं शायदि संदसि दरबारी शाइरदानियुनि जो लिखियल ड्रामो मर्छा कातिका या मिठीअ जी गाॾी आहे। पोइ रत्नादली मोतियुनि जो हार आहे, जोथानसेर ऐं कनूज जी राजा हर्षवर्धना ॾांहुं मनसूब आहे। पोइ धावका जो नागानंद आहे। नाटक नवीस भावाभोती ॾखण हिंदुस्तान में बरार जो वेठल हो। हू कालीदास खां पोइ सभ खां वॾो नाटक नवीस सम्झिजे थो। संदसि टे ड्रामा मालाती माधु, महावीरा चर्तिया, उतरा रामा चर्तिया मशहूर आहिनि। ॿिया नामवर नाटक नवीस हुआ दिशा खाता नाटक, मदरा राक्षा, भटा नारायण, वेनी समारा यानी वारनि जी जग ॿधण, राजा शेकरा, विधाशिला बांजिका, कर्पूर अमांजरी, बाला अमायणा ऐं परचंदा भांडवा, कशिश मुआरा नाटक चंद्र अकोसिका ऐं कृष्णा मिश्रा नाटक परबोधा चांदर विद्या, इल्म जे चंड जो चढ़ण। संस्कृत अदब जो चौथों मशहूर रूप आहे अक़ल ऐं सम्झ ॾींदड़ ॻाल्हियूं। उन्हनि में हाकारो, पंजतंत्र ऐं हतुपादिशा वधीक मशहूर आहिनि। उन ई मौज़ूअ ते शाइरी जाम आहे। सिंध में कुझु आलमनि खे संस्कृत, लातीनीअ, चीनीअ ऐं यूनानीअ जहिड़ियूं क़दीम तरीन ॿोलियूं सिखी उन्हनि जे इल्म, अदब ऐं साइंस ते तहक़ीक़ात करे सिंधी माण्हुनि जे दुनिया जहान बाबति ॼाण जे सरहदुनि खे वसीअ करणु घुरिजे। आलमी इल्म ऐं अदब बाबति असांजी मौजूदा हालति जहिड़ी हींअर आहे, घणो वक़्तु अहिड़ी न रहणु ॾियणु खपे। 9/11/1982 ईस्वी सुबुह उथण सां बांसरीअ ते भेरवी ॿुधियमि। फनकार हो सक्सेना। मूंखे राग बागनि जे कलमे जी ख़बर हूंदी। हू चवनि था भेरवी, आउं चवां थो भेरवी। ख़बर रुगो उहा पवे थी त हिन राग जो दिलि ते असरु केॾो पियो, केॾो न उहो अहसास ऐं जज़्बा केॾा न गहरा ऐं केॾा बुलंद करे थो। के सुर ख़ासि वणंदा बि अथमि, के फनकार बि, मसलन पंडित ओनकरनाथ, रविशंकर, शरीफ़ पूंछ वारो, उस्ताद अमानत अली ऐं ॿिया कई। हूअं असां लाइ रिढो मिड़े ई ॿुथ कारियो। नंढड़े हैदर खे किताब मोकिलणा आहिनि। गैर मुल्की कहाणियुनि जो मजमूओ, कंहिंसां सूर सलिया, सुमेरा जो, उञायल मोरनि जा, पोपटीअ जो, सोना रूपा वर्क, खादिम टालपुर जो, असांजा पंध पहाड़ जा ऐं मुंहिंजो जन जूनागढ़ जलायो कढी रखिया अथमि। पांधीअ जो इंतज़ारु आहे। लाहौर ऐं साईवाल जो पंध 100 मेल खनि आहे। काहे मारे रे कर जबा में बान नजरिया तान के, काहे मारे रे कर जबा में बान नजरिया तान के, नज़रूं ताणियो जिगर में तीर छो थो हणी मूंखे। उषो अग्रवाल यूपी जे लोक गीतनि मां हिकिड़ो बुर्ज लोक गीत पई ॿुधाए। अॼु कम जो ॾींहुं आहे, अॼु वरी बि लतीफ़ जे किताब लाइ नोट वठिबा, तबियत अॼु बहितर आहे। उषा अग्रवाल बाहियूं ॿारियो बीठी आहे। कनकरिया न मारो सांवरिया, फूट जाएगी सर की घघरिया, फूटी घघरिया कछु डर नाही, भीज जाए न मोरी रेशम की चुनरिया, कनकरिया न मारो सांवरिया, भीज जाए चुनरिया कुछ डर नहीं, भीज जाए चुनरिया कुछ डर नहीं, लचक न जाए मोरी पतली कमरिया। सांवरा साईं पथरियूं न हण, मथे ते रखियल घाघर न भॼी पवे। सांवरा साईं पथरियूं न हण, मथे ते रखियल घाघर न भॼी पवे। सांवरा साईं पथरियूं न हण, घाघर भॼी पई त बि मिड़ई ख़ैर, पर मतां मुंहिंजी रेशम जी चुनी न भिॼी पवे। सांवरिया साईं पथरियूं न हण, रेशम जी चुनी भुॼी पई
तब मिड़ई ख़ैर आहे, पर मतां मुंहिंजी सनड़ी चेल न मुड़ी पए। सांवरिया साईं पथरियूं न हण।